ज़िले सांगड़ में पुलिस जी शहीदनि खे भेटा पेश करण लाइ रैली यादगार शहदा ते हाज़िरी क़ुरान ख़्वानी ऐं शहीदनि जी ख़ानदान जी एज़ाज़ में वॾे दावत जो इत्माम। रैली ज़िले सांगड़ में पुलिस जी शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा पेश करण ऐं उन्हनि जी वारसनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ एसएसपी सांगड़ आबिद अली बलोच जी अॻुवानी में हिक शानदार रैली जो इत्माम कयो वियो, जंहिं में डीसी सांगड़ मोहतरमा सारा जावेद ख़ासि महिमान तौर शिरकत कई। रैली सांगड़ पुलिस स्टेशन खां शुरू थी यादगार शहदा ऐं पुलिस लाइन सागड़ ते ख़त्म थी। रैली जो मक़सद पुलिस जी शहीदनि जी क़ुर्बानीनि खे यादि करण ऐं उहो पैगाम ॾियणु हो त क़ौम पंहिंजी शहीदनि खे कॾहिं बि विसारींदी नाहे। रैली में पुलिस ऑफिसरनि जी जवाननि सां गॾु सियासी, समाजी ऐं फलाही तंज़ीमुनि जे नुमाइंदनि वॾी अंग में शिरकत कई। यादगार शहदा ते हाज़िरी सलामी ऐं गुल छटिया। रैली खां पोइ यादगार शहदा ते हाज़िरी ॾिनी वई, जिते एसएसपी सांगड़, डीसी सांगड़ ऐं ॿियनि ऑफिसरनि सलामी पेश कई ऐं गुल छटिया। उन मौक़े ते शहीदनि जी बुलंद दर्जनि लाइ दुआ पिणु कई वई। क़ुरान ख़्वानी उन खां पोइ पुलिस लाइन जी मस्जिद में फातिहा ख़्वानी जो इत्माम कयो वियो, जिते शहीदनि जी इसाले साहब लाइ ख़ासि दुआ घुरियूं वयूं। शहीद जी क़बर ते हाज़िरी एसएसपी सांगड़ ॿियनि ऑफिसरनि सां गॾु शहीद पुलिस कांस्टेबल ख़ुदा बख्श टालपर जी क़बर ते जेका झूल में वाक़िअ आहे हाज़िरी ॾिनी। गुलनि जी चादर चाढ़े फातिहा